नाज़िन घोड़ाबारी के वर शहर में महंगाई चोट चढ़ियल है, जे सबब गरीब तबको सख्त रुखियन के मुंह ॾेई रहियो आहे। उन हवाले सरिसुदा हैदर खट्टी जी रिपोर्ट। घोड़ाबारी तलके के कारोबारी शहर मरकजी शहर वर शहर में मौजूद आहियूं। महंगाई के हवाले से हिते गरीब मानू जेके उनजो इहो चवण है त एतरी तो महंगाई चोट चढ़ी वही है जो गरीबन की चेल चिबी थी वही है। छो त हिन शहर में गरीबन से ॻाल्हि ॿोल कंदासीं त अवां जो चवण महंगाई के बारे में छा आहे? असांजे टमाटे बटाटे जरा पैसा वठण जे तरह कोन्हे। हाणे असीं केॾायूं महंगाई उरूच खां मथे चढ़ी वई आहे। हाणे अलाह साईं हिनखे मुरान खाने केॾा कढे त असांजी सस्ताई थिए, न त असीं फाइव ॾे पाके रोडनि ते मारींदासीं। इतने तमाम परेशानी हालत में तमाम मना कसम कसम यूं जे सूरत में तव्हां पेतायो इन सूरत के अंदर यार असां यो चऊं था त पोयां हिननि जा इमरान खान साहब जा असां पाण बयानात ॿुधूं था वज़ीर आला जा त हिननि पोयनि गुज़रियल जेका हुक्मरान गुज़रिया आहिनि उन्हनि ते हिननि छा ॻाल्हायो, उन्हनि के चोर डकैत हे फलाना इन्हनि जा पंहिंजा अल्फाज़ आहिनि। पर असां इन्हनि खां पुछणु चाहियूं था पंहिंजी तरफ़ां हे गरीब माण्हू जेका 300 रुपया 250 रुपया दिहाड़ी कमाइण वारा आहियूं त हुननि जे टाइम में हुननि जे वक़्त जे अंदर असां जेको खीर 40 रुपया किलो वरतो ते वो 80 रुपया किलो, अटो असां 40 रुपया किलो वरतो ते 60-65 रुपया किलो, खंड चांहि जी ॾिसो, गेह जी ॾिसो, इन शयुनि में तव्हां ॾिसो त हुननि हुकूमत खां पोयां हिन हुकूमत जे अंदर अधो अधु जो हर शइ जे अंदर फ़र्क़ु आहे। महंगाई चोट चढ़ी आहे। 70 रुपया 75 रुपया किलो अटे थी वियो। गरीब माण्हू छा कंदो करे सघे, कुझु नथो करे सघे। मिड़ी वक्त भी अल्लाह कढाए बि छा कंदासीं। गरीब हिन दुनिया में रहियो कोन थो सघे। एॾी त महंगाई थी वई आहे, एॾी महंगाई थी वई आहे बेअंदाज़ जा ॿार जो वञ वीचारो सब्जी हलाए त सब्जी कोन थी मिले सघे, या वञ मच्छी वारे लाइ त मच्छी हुनखे कोन थी मिले सघे, या वञ खीर वारे लाइ त हुनखे खीर 120 रुपया किलो आहे। हाणे 200 रुपया मज़ूरी, उहो वीचारो गरीब वञे केॾा? बचन लाओ करे या पंहिंजो छा वठे, या सब्जी वठे, या खीर वठे, या मच्छी वठे, या गोश्त वठे। डीलरनि जो मसलो आहे, असीं खणींदा अचूं उतां असांखे महांगी मिले लाज़मी असीं 2 रुपया रखंदासीं पंहिंजा। असांजो को बि ॾोह न आहे, हर शइ परियां ई महांगी आहे, असांजो को बि कुसूर कोन्हे। वॾी मच्छी असांखे उतां 300 रुपया किलो मिले त असीं कीअं विकिणूं हुते? आख़िर असीं पंहिंजा 20-30 रुपया किले रखी विकिणंदासीं न। त असांजो कोई बि हिन ॻाल्हि में कसूर कोन्हे। इहे डीलरनि जो मसलो आहे, डीलर ॼाणनि उन्हनि जो कमु ॼाणे।